नाज़िन कोट लालू में अफ़सोसनाक वाक़े में शहीद थी वियल स्कूली ॿारनि खे भेटा पेश करण लाइ करोंडी में शागिर्दनि ऐं उस्तादनि पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया आहिनि। उन हवाले सां एम रफ़ीक सोमरो जी ही रिपोर्ट। लाल सिटी पकाचांग में जिते गुज़िरियल ॾींहुं खौफ़नाक हादसे में फ़ौत थियल ॿारनि खे भेटा पेश कई पई वञे, ॻाल्हि ॿोल कंदासीं हिते उस्तादनि शागिर्दनि ऐं शागिर्दाननि सां, त हुननि जो छा चवणु आहे। ॼाणो था त ॿ ॾींहं अॻु में जेको तमामु ख़तरनाक ऐं दिलि ॾुखाईंदड़ हादसो पेश आयो आहे, जंहिंमें 6 मासूम ॿार आहे जेके घरां तयारु थी करे तालीम पिराइण जे इरादे सां घरां निकिता, कानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी कनि था त जीअं कॾहिं बि ईंदड़ वक़्त में कंहिं बि मासूम ॿार जी जान न वञे ऐं जीअं कंहिं बि माउ जी झोली ख़ाली न थिए। जीअं त तव्हां सभिनी खे ख़बर आहे, कोटलाल में हिकिड़ो वॾो सान्यो थियो आहे। हे सान्यो इंसान जे रूह खे झुंझोड़े थो पियो। हिन जे करे हिकु वॾी तकलीफ़ आहे हर इंसान खे, हर उन माउ खे जेका ॿार जी माउ आहे। असां CM साहिब खां इन हवाले सां अपील कयूं था त ट्रैफ़िक क़वानीन ते सख़्ती सां अमल करायो वञे ऐं जेकॾहिं कुझु अहिड़ा कानून न आहिनि त उहे सिंध में असांजी लेजिस्लेशन करे कानून पास कराए वञनि, जीअं ॿीहर इहे हादसा न थी सघनि ऐं ख़ासि करे स्कूलनि वारी जॻहनि ते स्पीड ब्रेकर लॻाए वञनि या ओवरफ्लाई ब्रिज लॻाई वञनि। नाज़रीन, तव्हांखे ख़बर आहे त असांजे शहर कोटलालू में तमामु वॾो हादसो पेश थियो आहे, जंहिंमें 5 नंढड़ा ॿार पंहिंजी जान गंवाए वेठा आहिनि। मुंहिंजी गवर्नमेंट सां इहा गुज़ारिश आहे, इहो हादसा ड्राइवरनि जी लापरवाही करे थियनि था। मुंहिंजी गवर्नमेंट सां गुज़ारिश आहे त ड्राइवरनि ट्रैफ़िक जे असूलनि ते अमल करायो वञे, ड्राइवरनि खे सख़्तु सज़ा ॾियारी वञे, जीअं उन्हनि नंढनि ॿारनि जे वालिदैन जी दिलि खे ख़ुशी मिले, उन्हनि सां सख़्तु इंसाफ़ कयो वञे। जी नाज़रीन, जीअं त असां अॼु ॻाल्हाईंदासीं कोटलालू हादसे में। जीअं कोटलालू हिकु हादसो थियो, तमामु ख़तरनाक हादसो, जंहिंमें 5 शागिर्द ऐं 6 ड्राइवर हिन दुनिया मां लाॾाणो करे वियो। जीअं त जेके इहो वैननि वारा ड्राइवर आहिनि, उन्हनि में तमामु टाइमिंग जी थोरी टाइम हूंदा आहिनि, जीअं सेकंडनि जे करे ऐं मिंटनि जे करे, लालच जे करे हू मासूम ॿारनि जी जान वठनि था। जीअं त नाज़रीन, असां सिंध हुकूमत खे अपील था कयूं त जेके ट्रैफ़िक जा कानून आहिनि, असूल आहिनि, उन्हनि खे मज़बूत कयो वञे ऐं जेके बस जा ड्राइवर आहिनि उन्हनि खे अपील था कयूं त इहे चंद मिंटनि जे करे, पंहिंजी लालच जे करे किन ॿारनि जी ज़िंदगी न खसनि ऐं छा उन्हनि ॿारनि जी दिलनि में उहा तमन्ना न हूंदी असां पढ़ी डॉक्टर थींदासीं, उन तमन्ना खसण वारनि खे सख़्तु सज़ा ॾियणु घुरिजे। कैमरामैन फारूक बड़ी सां गॾु रफ़ीक सोमरो, मेहरान TV, करोंडी।